जनरल मोहम्मद खान में सिंधी अदबी संगत पारां सिंधी ॿोली जे सुरमोर शाइरनि इमदाद हुसैनी ऐं मोहम्मद दाऊद ताज टिखड़ाई जी यादि में ताज़ियती मेड़ाको कोठा वियो और मौके ते ताज़ियती मेड़ाके खे ख़िताब कंदे नामियारे शाइर अब्दुल सत्तार आकाश टिखड़ाई, शाइर गुल टिखड़ाई, नामवर लेखक मियां मीर चांडियो, मुहक़िक़ हकीम यूसुफ खत्री, उस्ताद अब्दुल करीम सुमरो, इमदाद हुसैनी जे फर्ज़ंदनि सैयद ज़रियाब शाह ऐं सैयद जिब्रान शाह ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त इमदाद हुसैनी ऐं ताज टिखड़ाई सिंधी ॿोली जा सुरमोर शाइर हुआ जन लगभग अध सदी ताईं सिंधी ॿोली जी ख़िदमत कई। हुननि वधीक चयो त हुननि जे फ़न ऐं फ़िकर में सिंध समायल हुई। उन्हनि न रुगो हर मौज़ूअ ते तिबी आज़माई कई पर हुननि पंहिंजे फ़न ऐं फ़िकर वसीले टिनि पीढ़ियुनि जी अॻुवाणी करे किरदारु अदा कंदे सुलहाड़ियल रहिया, जेकी हिन वक़्त बि सिंधी ॿोली इल्म ऐं अदब जी ख़िदमत लाइ कोशान आहिनि। ताज़ियती मेड़ाके में नौजवान रागी जान मोहम्मद लगारी, विमल शर्मा ऐं अफ़ज़ल कुरैशी इमदाद हुसैनी ऐं ताज टिखड़ाई जा कलाम पिणु ॻाए ॿुधाया।